अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ प्रीमियम तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब जेके यूट्यूबर्स आहिनि जेके वीडियो ठाहे यूट्यूब ते अपलोड कनि था मुख़्तलिफ़ टॉपिकनि ते मुख़्तलिफ़ चैनल्स मां, त उन्हनि जे लाइ जो कि इहा वीडियो अहम आहे। इन ई करे जो अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकॾहिं तव्हां काइन मास्टर में एडिटिंग कयो था पंहिंजे वीडियोज़ जी, ऐं स्पेशली तव्हांखे जॾहिं प्रॉब्लम थिए थो तव्हांजी जेका साउंड रिकॉर्डिंग आहे या ऑडियो रिकॉर्डिंग जेका थी आहे, त उनखे कीअं तव्हां इम्प्रूव करे सघो था, उनजी क्वालिटी खे कीअं बहितरीन करे सघो था, इको ॾेई सघो था ऐं उनजी आवाज़ खे उनजी वॉइस खे वधाए सघो था। ऐं जेकॾहिं बैकग्राउंड ॾियो था त उनजी वॉइस खे कीअं एडजस्ट कंदव, इको कीअं कंदव ऐं उनजी वॉइस खे कीअं घटाईंदव। त इहो जेकॾहिं तव्हां सम्झण ऐं सिखणु चाहियो था त अॼो की वीडियो में आउं इहो सम्झाइण ऐं सेखारण जी कोशिशि कंदुसि ऐं तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। इन जे लाइ तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो आख़िर ताईं ॾिसणो पवंदो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे ऐं तव्हांजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करण बि न विसारियो ऐं कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त तव्हां यूट्यूबर्स आहियो, पंहिंजे चैनल ऐं पंहिंजे वीडियो जी जेका एडिटिंग तव्हां कयो था उन में स्पेशली जॾहिं ऑडियो रिकॉर्ड थिए थो त तव्हांखे आउं ॿुधायां थो त ऑडियो खे तव्हां जेकॾहिं इको ॾियणु चाहियो था, ऑडियो जी साउंड खे एडजस्ट करणु चाहियो था त उहो कीअं कंदो स्पेशली काइन मास्टर में, त उन जे लाइ तव्हांखे आउं सम्झाइणु चाहियां थो। हाणे जनाब प्री सेट आहे, इन में आउं पंहिंजी वीडियो खे एडजस्ट कंदुसि। ऐं तव्हांखे ॿुधायां थो त हिन जो जेकॾहिं साउंड तव्हांखे वधाइणो आहे त उन जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो। हाणे हिन खे हलाए ॾिसंदो त हिन जे आवाज़ में तव्हांखे काफ़ी घटिताई महसूसु थींदी, पर जेकॾहिं हिनखे तव्हां इम्प्रूव करणु चाहियो था त उन्हनि जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, इनखे हिते स्टॉप कयो ऐं इनखे सिलेक्ट कयो। जेको तव्हांजो ट्रैक आहे इनखे सिलेक्ट करे ही वॉल्यूम वारो जेको बटन आहे इनखे क्लिक करे हितां तव्हां जेको आहे वॉल्यूम खे इम्प्रूव करे सघो था। सभिनी खां पहिरीं त तव्हां हिन वॉल्यूम खे 100% करे छॾियो। उन खां पोइ तव्हांखे कंपोज़र जेको आहे इनखे ऑन करिणो पवंदो। ऑन करण खां पोइ ही तव्हां जेको लेफ्ट वारो आहे इनखे एप्रॉक्सीमेट 70 ताईं खणी वञो ऐं राइट वारे खे बि हिन पासे 70 ताईं खणी वञो ऐं हिनखे पिच खे विच में ई रहण ॾियो। हाणे तव्हां जेकॾहिं साउंड जी क्वालिटी खे चेक कंदव त तव्हांखे महसूसु थींदो त केॾी बहितरीन थी वई आहे। ॾिसी सघो था केॾी सुठो साउंड थी वियो आहे, साउंड केतिरो वधी वियो आहे ऐं क्वालिटी बहितर थी वई आहे। त साउंड जी क्वालिटी जेकॾहिं तव्हां पंहिंजी वीडियोज़ खे ॾियणु चाहियो था, सुठी क्वालिटी ॾियणु चाहियो था त उन जे लाइ इहो तरीक़ो आहे। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां हिते का म्यूज़िक जेको बैकग्राउंड म्यूज़िक हूंदो आहे उनखे ऐड करणु चाहियो था, ऐड करण जे लाइ असां ऑडियो में वेंदासीं। ऑडियो में वञी को बि हिते जो म्यूज़िक जेको आहे इनखे तव्हां बैकग्राउंड में ऐड करे सघो था। सपोज़ कयो हीअ हिकिड़ी मूं वटि आहे, सॉरी आउं तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त हिते ऑडियो तव्हां उहो यूज़ कयो जेको कॉपीराइट खां अलावा हुजे, जेको यूट्यूब जो पंहिंजी पर्सनल जेका लाइब्रेरी आहे उन मां डाउनलोड थियल हुजे। हाणे इहा शइ बि जेकॾहिं तव्हां चाहींदो त कमेंट्स में मूंखे ॿुधाइजो, त आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त कीअं तव्हां उतां डाउनलोड करे सघो था जंहिं ते कॉपीराइट कोन लॻंदो ऐं यूट्यूब जो पंहिंजो पर्सनल म्यूज़िक आहे जेको हुन पाण ॾिनो आहे, इन ते कॉपीराइट कोन लॻंदो। हाणे हीअ जे सपोज़ कयो जेको हिकिड़ो म्यूज़िक आहे, इंग्लिश म्यूज़िक आहे, इनखे मूं ऐड कयो। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीअ ऐड थी वियो आहे, बैकग्राउंड में हलंदो। हाणे ऐं हिनखे हिन जे साउंड खे चेंज करण जे लाइ ज़ाहिर सी बात आहे जे तव्हां हिनखे हलाईंदव त हीअ साउंड ॿई मिक्स थी वेंदा ऐं हू साउंड वधी वेंदो, हीअ बि वधियल हूंदो त ॿई तव्हां साउंड ॿुधी कोन था सघो। इन करे बैकग्राउंड जे साउंड जेको आहे उनखे घटि करिणो पवंदो। उन जे लाइ हिनखे हेठि असीं आणींदासीं। इन पहिरीं वॉल्यूम खे घटाईंदासीं एप्रॉक्सीमेट 40 ताईं तव्हां रखी सघो था, 40 ताईं सूट करे थो। ऐं पोइ उन खां पोइ इन में बि कंपोज़र खे खोले लेफ्ट खे तव्हां 70 ते खणी वञो ऐं राइट खे बि 70 ते खणी वञी एडजस्ट कंदो त तव्हां ॾिसी सघंदव त बैकग्राउंड में बि हिकिड़ो सुठो मिलंदो जेको तव्हांजे
तव्हांजे जेको तव्हां वीडियो ठाहियो आहे तव्हांजी जेको रिकॉर्डिंग आहे उनखे बिल्कुलु मैच कंदो ऐं तव्हां ॾिसी सघो था हीउ हले पियो हाणे हिन में तव्हांखे महसूसु कोन थींदो त तव्हांजो वीडियो आहे थियल आहे। हाणे जीअं ई स्क्रीन रिकॉर्डिंग हले पई तव्हां ॾिसी सघो था त हीउ तव्हांजो आवाज़ बि हले पियो ऐं जेको बैकग्राउंड म्यूज़िक आहे उहो बि तव्हांखे एॾो डिस्टर्ब कोन थो करे जेको वीडियो खे थोरो शूट करे पियो। हाणे इहो ई मक़सदु हो मुंहिंजो अॼु तव्हांखे मुंहिंजे वीडियो जो त तव्हांखे आउं एडजस्ट करणु सेखारियां त तव्हां कीअं पंहिंजे ऑडियो क्वालिटी खे काइन मास्टर में बहितर करे सघो था। उन जे लाइ मूं इहो कयो। हाणे मूंखे इहो तव्हां ॿुधाईंदो तव्हां ऐं इन में केसि ताईं कामयाबु रहियो आहियां ऐं इहो कमेंट्स में तव्हां मूंखे ॿुधाइजो। ऐं हिन सां गॾु वीडियो खे अॼोकी वीडियो खे ख़तमु करियां थो पर इन रिक्वेस्ट सां त तव्हां मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झाए जो सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां हुनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदा। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो तव्हांखे जेकॾहिं को सुवाल पुछिणो आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे।